हैदराबाद वासिन नारी इकरा जीवानी भारत के शहर बेंगलोर में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां क़ैद आहे। इकरा जीवानी ऑनलाइन लूडो ते प्यार थियण खां पोइ शादी करण जे लाइ नेपाल वई हुई। शादी करण खां पोइ जोड़ो नेपाली सरहद वसीले भारत पहुतो त बेंगलोर पुलिस खेनि गिरफ़्तार करे वरितो। इन हवाले सां जेका नारी आहे इकरा, उन जे वालिद सुहेल जीवानी मौक़िफ़ ॾिनो आहे त धीउ बालिगी नाहे त उहा शादी कीअं थी करे सघे, खेसि अगवा करे नेपाल लियो वियो आहे। नारी जे वालिद सुहेल जीवानी अपील कई आहे त पाकिस्तान जी परॾेही वज़ारत धीउ खे ॾे वापसि आणण में असांजी मदद करे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इम्तियाज़ खोसो हैदराबाद मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर असां सां गॾु आहे। नारी इकरा जो वालिद सुहेल जीवानी बि असांखे जॉइन कंदो। इन सां गॾोगॾु इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जा कुझु अॻवान बि असांखे जॉइन कंदा। पहिरियां मामले जा तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ हैदराबाद जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि हिन मां वटि? ही जेको मामिलो आहे, इकरा जीवानी बेंगलोर में क़ैद आहे, उहा प्यार जो परणो करण जे लाइ नेपाल वई हुई, संदसि वालिद वरी इन जी तहदीद करे पियो। बिल्कुल मैडम, हैदराबाद के सिटी थाने की हद शाही बाजार वारो इलाइको है। उतां या नारी इकरा जीवानी जी सुहेल जीवानी इन बाबत बुधाए पियो वञे त या 19 सितंबर 2022 से घरां कॉलेज जो चई निकती हुई। इन जे वालिदैन जो चवण है तू कॉलेज में जॾहिं वापस न मोटी तो उन्होंने इन जी ॻोल्हा कई पंहिंजे मिटनि माइटनि में। उतां बि इन जो को ॾस पतो न मिलियो। उन खां पोइ इन्हनि सिटी थाणे ते 19 सितंबर ताईं अगवा जो केस दाख़िल करायो हो। इहो अगवा जो केस दाख़िल थियण खां पोइ ज़ाहिर आहे इन जा जेके वारस आहिनि उन्हनि पारां लाॻापियल थाणे जी पुलिस खे मोबाइल फोन नंबर ऐं ॿी जेका मालूमात आहे उहा बि फराहम कई हुई हुई। पर पुलिस हर भेरे अहिड़नि केसनि में ख़ासि करे लापरवाही जो मुज़ाहिरो कंदी रहे थी। पुलिस जो इहो ई शुरूआती मौक़ो हुजे थो त इहा छोकिरी मुमकिन आहे त शादी करण जे बहाने सां ई घरां निकिती हुई। त इन करे असां ॾिठो आहे त अक्सर केसनि में पुलिस तमामु घणी लापरवाही कंदी रहे थी। त इन करे ई इहा नारी जेका आहे हितां कहिड़े बि तरीक़े सां मुल्क मां ॿाहिरि निकिती। उन खां पोइ हाणे 23 जनवरी ते बेंगलोर पुलिस ॼाणायो आहे त इहा नारी उन्हनि उतां गिरफ़्तार कई आहे। इन सां गॾु मुलायम सिंह यादव नाले हिकु नौजवान आहे, उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। उन नौजवान ई उते जी पुलिस खे आगाही ॾिनी आहे त उनजो इन इकरा सां लूडो गेम ज़रिए राब्तो थियो ऐं पोइ उन वटि उते पहुती आहे। हाणे इहो बि ॿुधाए पियो वञे थो उते उनखे शादी कई आहे। पर हाणे इन जा जेके वारस आहिनि उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जी जेका निंगरी आहे इकरा, उनजी अञा उमिरि ई न आहे शादी जी। उन करे इहा शादी गैर कानूनी आहे ऐं उतां हैदराबाद मां अगवा थी हुई ऐं उन्हनि अगवा जो केस बि दाख़िल करायो हो। इन विच में जॾहिं इहे इन्हनि खे इतला मिलिया हुआ त हाणे इकरा ॿाहिरि निकिरी वई आहे। त उन खां पोइ इन जो चवणु आहे त इन्हनि FIA सां बि राब्तो कयो हो। हिकु भेरे इन जे वालिद जो चवणु आहे त उनखां अणॼातल या परॾेही कोई नंबर हो, उन ते राब्तो थियो फ़ोन ते। उहो नंबर बि इहो FIA खे ॾिनो वियो हो त जीअं मामले जी जांच थी सघे। पर लाॻापियल फोरम जेके आहिनि उन्हनि पारां हिन मामले जी सही नमूने सां जांच न थी त हाणे इहो मामिलो उते भारत वञी पहुतो आहे। या छोकिरी ॿुधाए पियो वञे त नेपाल ज़रिए ई उते भारत पहुती ऐं हाणे हू गिरफ़्तार थी आहे। इन मामले खे बि लॻभॻि 4-5 ॾींहं गुज़री विया आहिनि। पर अञा ताईं इंसानी हक़नि जी तंज़ीमूं या लाॻापियल जेके फोरम आहिनि उन्हनि पारां इन जे वालिद सां बि राब्तो करण जी कोशिशि न आहे कई वई। इन जे वालिद सुहेल जीवानी सां असांजो मुसलसल राब्तो आहे। उनजो चवणु आहे त हू परेशान आहिनि तमामु घणा, सॼो ख़ानदान हुनजो परेशान आहे छाकाणि त उहे पाण अचरज में आहिनि त हुननि जी धीउ भारत थी पहुती ऐं हुनजी जेका शादी आहे उहा गैर कानूनी आहे। हिननि जो मुतालबो आहे हाई कमीशन तोड़े जेके परॾेही वज़ारत आहे उन खां त इन मामले जो नोटिस वठनि जीअं हिननि जी जेका नारी इकरा आहे उहा वापसि ॾे पहुची सघे। इन्हनि जो जेको वकील आहे प्रकाश जमटमल, उन सां बि असांजो राब्तो रहे थो। उनजो बि चवणु आहे त उन्हनि जी कोशिशि आहे त जीअं हिकु भेरो जेके इकरा जा माइट आहिनि उन्हनि जी कोशिशि आहे त उन्हनि खे इकरा सां उते मिलाइनि जीअं उनजो मौक़ो बि साम्हूं अची सघे ऐं उन खां पोइ कोशिशूं कंदा। हर थोरो अपडेट कजो, केतिरा ॾींहं पुराणो ही मामिलो आहे? पुलिस इन मामले ते कुझु ॿुधायो आहे इब्तिदाई जांच खां पोइ? नींगरे जो वालिद चवे पियो त नींगरे जी उमिरि ई न आहे त उहा शादी कीअं थी करे सघे, खेसि अगवा करे नेपाल पहुचाए वियो। ऐं हीउ जेको ॿियो रुख़ आहे हिन मामले जो त इकरा जीवानी ऑनलाइन गेम लूडो ते प्यार थियण खां पोइ शादी करण जे लाइ नेपाल वई हुई, इहो मौक़िफ़ कंहिं ॾिनो आहे? मतिलबु ही जॾहिं मामिलो साम्हूं आयो हो त उन खां पोइ फौरी तौर ते उनजे वारसनि इहो केस दाख़िल करायो हो। त सिटी थाणे जी पुलिस जो कमु हो त उहो इन
जो जेको मोबाइल नंबर हो उनखे फौरी तौर ते ट्रेसिंग ते लॻाया त ज़ाहिर आहे उनजी लोकेशन सां ख़बर पइजी पई सघे पुलिस खे त इहा छोकिरी हिन वक़्तु किथे हूंदी। 4 महीना अॻु इहो मामिलो थियो हो, पर मुसलसल वारसनि जो चवणु आहे त पुलिस सां राब्ते में हुआ, पर पुलिस पारां इन मामले जी सही नमूने जांच न कई वई, त इन करे इहो जेका इकरा आहे उहा ॿाहिरि निकिरी वञण में कामयाब थी पिया। ज़ाहिर आहे इकरा जा जेके वालदेन आहिनि उहे मेदा ॿुधाइनि था त उन्हनि जी निंगरी जेका आहे नंढी उमिरि जी आहे ऐं उहा अकेलो कॉलेज या स्कूल बि न वेंदी हुई, त उहा हैदराबाद मां जेको आहे परॾे कीअं पहुती हूंदी उन मामले जी बि जांच थियणु घुरिजे हा, पर पुलिस इन मामले जी बि जांच न कई। हाणे जॾहिं बेंगलोर पुलिस पारां या प्रेस रिलीज जारी कई उनमें बेंगलोर पुलिस जी इहा दावा आहे त उते जेको उन्हनि सां गॾु छोकिरो गिरफ़्तार थियो आहे नौजवान मिलायम सिंह यादव, उन पारां हिननि खे ॿुधायो थो वञे त उनजो इकरा सां जेको आहे लूडो गेम ज़रिए वास्तो थियो, तालुक़ थियो। उन खां पोइ हू पसंदि जे करण लाइ उन वटि उते पहुती आहे। इन जा वारस ते इन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु न आहिनि, छाकाणि त उन्हनि जो चवणु आहे त इन्हनि जी धीउ हितां हैदराबाद जे सिटी वारे इलाइक़े मां अॻुवाट थी हुई ऐं सुबुह जे वक़्तु हू कॉलेज वञण जो चई निकिती, उनखे उनजो भाउ नंढो छॾे आयो, उन खां पोइ हू वापसि न मोटी, त उन ते ई हिननि ॻोल्हा शुरू कई ऐं राति जे वक़्तु ई उन ई राति हिननि इन वाक़े जो केस दाख़िल कराए छॾियो। हाणे पुलिस त असां ॾिठो आहे त मुसलसल लापरवाही कई आहे, छाकाणि त हाणे जॾहिं ताज़ो इहो वाक़ियो साम्हूं आयो आहे त बंगलोर में गिरफ़्तार थी आहे, त उन खां पोइ मुंहिंजी सिटी थाणे जे DSP जेको गुलाम शबीर सर्की आहे उन सां ॻाल्हि थी आहे, SHO अनवर खानज़ादो सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि उन वाक़े जी उन्हनि ॾींहंनि में जांच कई हुई, उन खां पोइ हिननि खे ख़बर पई हुई त इहा छोकिरी हाणे हितां ॿिए मां निकिरी चुकी आहे, त उन खां पोइ हिननि वारसनि खे ॿुधायो हो। अहिड़े क़िस्म जी रिपोर्ट बि उन्हनि अदालत में जमा कराए इन जो जेको केस आहे हाणे हिकिड़ा अगवा वारो केस हो इख़लास करे उते कोर्ट में जमा कराए छॾी आहे रिपोर्ट। हाणे जॾहिं हिननि खे ॿीहर छोकिरी हथ ईंदी त उन खां पोइ इन केस जी नए सिरे सां जांच शुरू थींदी ऐं छोकिरी जो बयानु जेको आहे लाॻापियल मैजिस्ट्रेट वटि रिकॉर्ड करायो वेंदो ऐं पोइ उनजी छोकिरी जी मर्ज़ी आहे तूं पंहिंजे वारसनि सां रहे थी या कंहिं ॿिए वटि ॿिए सां गॾु वञणु चाहे थी। पर हाणे जॾहिं हीउ मामलो साम्हूं आयो आहे त उन खां पोइ बि अञा ताईं असां ॾिठो आहे त ग्राउंड जेका हक़ीक़त आहे त उनमें पुलिस जो को बि अमलदार हिन जे वारस सां कंहिंसां बि राब्ते में तयारु न आहे। बसि हिननि एतिरो रुॻो पुलिस कयो आहे त उनजी जेका FIR आहे या केस जो जेको रिकॉर्ड आहे उहो हुननि गॾु करे उते रखी छॾियो आहे। त हाणे ते जेको माण्हू हुननि खां पुछा करणु वञे थो त उहो हुनखे इन न्यूज़ जे हवाले सां ॿुधाइनि था त छोकिरी अगवा थी हुई, असांजे थाणे ते जो केस दाख़िल थियो। उन खां पोइ जॾहिं हिननि खे ख़बर पई त हाणे इहा छोकिरी हितां ॿिए मां निकिरी चुकी आहे त इहे इतलाह उन्हनि पंहिंजे वारसनि खे ॾिनो। बाक़ी पुलिस जी जेका हिन में कारकर्दगी आहे सफ़ा बिल्कुलु ॿुड़ी वांगुरु आहे, छाकाणि त पुलिस को बि तौरक न वरितो ऐं इन करे ई पुलिस जी लापरवाही सबबु इहा नारी हितां ठीकु आहे। इम्तियाज़ इन ते ॻाल्हि ॿोल्हि जो सिलसिलो जारी रखूं था। इम्तियाज़ खोसो नाज़रीन इब्तिदाई मालूमात जेका उहा फ़राहम करे रहियो आहे। हैदराबाद जो शाही बाज़ार वारो इलाइक़ो आहे जितां जी रहवासी आहे इकरा जीवाणी, जेका लॻभॻि 4 महीना अॻु नेपाल पहुती ऐं उतां नेपाल में शादी करण खां पोइ जॾहिं हू बेंगलोर में दाख़िल थी भारतीय शहर त उते पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। मुबैना तौरु संदसि जेको मुड़ुसु आहे उनखे बि पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। भारतीय मीडिया ऐं बेंगलोर पुलिस जो इहो मौक़िफ़ अचे पियो त इहा जेका नारी आहे इकरा उहा ऑनलाइन गेम लूडो ते प्यार थियण खां पोइ हिन नौजवान सां शादी करण जे लाइ नेपाल पहुती, उते हुन नौजवान सां शादी कई। उन खां पोइ हू बेंगलोर पहुता जिते पुलिस खेनि जासूसीअ जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए पासे नींगरे जो जेको वालिद आहे नारीअ जो सुहेल जीवाणी, उन भारतीय मीडिया ऐं बेंगलोर पुलिस जे हिननि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त नींगरी जेका आहे उहा नाबालिग आहे त उहा शादी कीअं थी करे सघे। नींगरीअ खे अगवा करे हैदराबाद मां नेपाल पहुचायो वियो आहे। नींगरे जो जेको वालिद आहे सुहेल जीवाणी उन अपील कई आहे त परॾेही खातो जेको आहे उहो नींगरीअ खे वापसि ॾे आणण में मदद फ़राहम करे। हाणे हिन मामले ते ॻाल्हि ॿोल्हि कयूं था। नारीअ जो वालिद सुहेल जीवाणी हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते आहे। सुहेल जीवाणी साहिबु अस्सलाम वालेकुम, महिरबानी अवां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कयो पिया। छा चवंदव अवां जेको भारतीय मीडिया दावा करे पई या बेंगलोर पुलिस दावा करे पई त इकरा जेका आहे अवां जी न्याणी उहा पसंदि जे परणे जे लाइ नेपाल वई हुई, उतां शादी करण खां पोइ जॾहिं बेंगलोर पहुती त खेसि जासूसीअ जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। अदा ॾिसो, मूं 19 तारीख़ ते FIR कटाई आहे हुनजी, ठीकु आहे, अगवा जी। हाणे आउं हीउ चवां पियो की मूं सां धोखो थियो आहे, ग़लति बयानी थी आहे। हीअ जेकी न्यूज़ हलाइनि पिया इंडिया वारा हीअ ग़लति आहे। यकीन कयो ऐं एॾो परेशान आहियां जंहिंजी हद न। ॾींहुं राति मुंहिंजो सुकून बर्बाद थी वियो आहे। अवां चयो पिया अवां सां धोखो थियो आहे, कीअं धोखो थियो आहे, कंहिं धोखो कयो आहे अवां सां सुहेल साहब?
पर ही जेको छोकिरो आहे इन नालो ॿुधायो समीर अंसारी जो नालो पंहिंजो मुसलमान थी ॻाल्हाए पियो ठीकु आहे जॾहिं हुन नंढड़ी खे खणी वियो मुंहिंजी घरवारी सां हुन ॻाल्हायो समीर अंसारी थी ऐं मुंहिंजी नंढड़ी खे हिते ई अगवा करे खणी विया आहिनि ठीकु आहे हैदराबाद सां कराची खां नेपाल खां पोइ ई विया आहिनि बॉर्डर क्रॉस करे हिन जो आधार कार्ड नकली ठारायो उहो असींखे ख़बर कोन्हे कहिड़ो नालो रखियो जेको हाणे इंडिया वारा ॿुधाइनि पिया ही बेंगलोर वारनि जी वॾी महिरबानी आहे पुलिस वारनि जी जेके हिननि खे अरेस्ट कयो ठीकु आहे जी समीर अंसारी खे अवां केतिरे वक़्त खां सुञाणो हैदराबाद में उन्हनि जी रिहाइश किथे आहे अवां चओ पिया त समीर अंसारी उनजी वालिदा अवांजी न्याणीअ खे पाण सां गॾु अगवा करे खणी विया कराची हुनजे रस्ते पोइ नेपाल सर हीअ असींखे ज़राए त ख़बर पई कि हीअ अगवा थी आहे ऐं असींखे जेको आहे न ही समीर अंसारी नालो पियो ॿुधाए पंहिंजी माउ जो नालो सकीना या हलीमा पियो ॿुधाए ऐं पंहिंजे भाउ जो नालो इमरान पियो ॿुधाए बिल्कुलु मुसलमान थी पियो ॻाल्हाए असीं सां मतिलब ही समीर अंसारी जेको आहे उहो हैदराबाद वासी आहे अवां चवण जो मतिलबु आहे सर ही हैदराबाद वासी आहे या हिंदुस्तानी वासी आहे उत्तर प्रदेश जो पियो ॿुधाए पाण खे इंडिया जो इंडियन ठीकु आहे अवां जेका FIR दाख़िल कराई 4 महीना अॻु उन खां पोइ अवां जो पंहिंजी न्याणी सां केतिरनि ॾींहंनि खां पोइ राब्तो थियो या समीर अंसारी सां अवां जो राब्तो कीअं थियो उन तक़रीबन 12 ॾींहंनि खां पोइ ॻाल्हायो मूं वटि नंढड़ी सां 12 ॾींहंनि खां पोइ अवां जो राब्तो थियो ठीकु आहे पुलिस अवां जी का मदद करे पई पुलिस छा कयो आहे हिन वक़्त ताईं ऐं पुलिस असीं जी मदद कई बसि कराची वई हिते लेटर ॾिना ॿियो कुझु ई न थियो इन जो FIA वारनि बि कुझु कई आहे कोशिशि अलाह जो शुक्र आहे कमु हुन अॻियां पहुचायो आहे फॉरेन मिनिस्ट्री में बि कमु पहुचाइनि पिया ऐं हाणे मुंहिंजी FIA वारा अवां सां राब्ते में आहिनि FIA वारनि जो छा चवणु आहे जी बिल्कुलु FIA वारा राब्ते में आहिनि उन्हनि मुंहिंजी दरख़्वास्त जेकी आहे न मुंहिंजो लेटर फॉरेन मिनिस्ट्री मां बि पुॼायो आहे ऐं वज़ारत दाख़िला मां बि पुॼायो आहे ठीकु आहे फॉरेन मिनिस्ट्री वज़ारत दाख़िला अवां जी का मदद कई आहे परॾेही खाते खे बि अवां अपील कई आहे त न्याणीअ खे अवां जी न्याणीअ खे वापसि आणण में मदद करे अवां जी सर बिल्कुलु बिल्कुलु हुकूमत बाला सां बिल्कुलु अपील कयां थो कि बेंगलोर में मूं वारी नंढड़ी आहे इनखे बेंगलोर वारनि रखियो आहे उन्हनि जी महिरबानी आहे सुठो आहे हाणे इनखे डिपोर्ट करणु आहे मुंहिंजी दरख़्वास्त इहा आहे सुहेल साहब थोरो मामिलो वाज़े कजो अवां त अवां जी चओ त समीर अंसारी जेको नौजवान आहे उहो मुस्लमान थी पियो ॻाल्हाए उनजी वालिदा जेका उहा बि गॾु हुई जेका अवां जी न्याणीअ खे हैदराबाद मां खणी वई त हैदराबाद में ज़रूर के सहूलियतकार हूंदा समीर अंसारी जा या समीर अंसारी खे अवां कीअं पिया सुञाणो पहिरियां उनजो को अवां सां राब्तो हुयो अवां जी न्याणी उनखे केतिरे वक़्त खां सुञाणे पई सर ही असींखे को ख़बर कोन्हे ही चवनि पिया लूडो जो चक्कर आहे इन जो चक्कर आहे ही असींखे का ख़बर कोन्हे अल्लाह थो ॼाणे अल्लाह गवाह आहे वाहिद शाहिद आहे ऐं रुॻो अल्लाह ते दुआ पियो करे रोए मूं वारी नंढड़ी मूंखे मिली वञे बसि मूंखे का ख़बर कोन्हे हिननि जी छा आहिनि कहिड़ा आहिनि किथे जा आहिनि मूंखे कुझु ई ख़बर कोन्हे मूंखे त रुॻो हिन ॿुधायो कि असीं उत्तर प्रदेश जा आहियूं असीं ज़मीनदार आहियूं ऐं उहो निकितो आहे हिकिड़ो सिक्योरिटी गार्ड इहो अवां खे कंहिं ॿुधायो त समीर जेको आहे उत्तर प्रदेश जो आहे ज़मीनदार आहे ऐं मुस्लमान आहे इन पाण मुंहिंजी वाइफ सां ॻाल्हायो 12-13 ॾींहंनि खां पोइ जॾहिं कॉल कई न जी तॾहिं पोइ उन छा अवां खे ॿुधायो त हुन अवां जी न्याणी सां शादी करे छॾी आहे पोइ हू ई चए पियो कि निकाह कयो आहे निकाहनामो अची न ॾेखारियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॻाल्हियुनि मां कमु विझाइनि पिया ॿियो कुझु ई कोन्हे पोइ मूं पंहिंजी घरवारी खे चयो मूं तूं इन सां ॻाल्हाए रोज़ाना जी बुनियाद ते ॻाल्हाए ताकि ख़बर पए ही महिरबानी आहे इंडियन पुलिस जी एजेंसी जी कि इनखे ट्रेस कयो इनखे झलनि में आयो ठीकु आहे अवां ॿुधायो पिया त FIA अवां जी मदद करे पई परॾेही खाते खे अवां लेटर उमाणियो आहे अपील कई आहे मदद करण जी सिंध हुकूमत वॾे वज़ीर पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी या ॿी क़यादत सां अवां को राब्तो कयो आहे उन्हनि खे कंहिं क़िस्म जी का अपील कई आहे सर इंटीरियर मिनिस्ट्री उन्हनि जी आहे न उहो ई आहिनि बिलावल ज़रदारी साहब आहिनि जी उन्हनि सां मुंहिंजो बिल्कुलु पुरज़ोर अपील आहे कि मूं वरी नंढड़ी खे हुतां डिपोर्ट कराइण में अचे इंटीरियर मिनिस्ट्री बाक़ाइदा हिन में पंहिंजो किरदारु अदा करे ऐं इंडिया वारा बि महिरबानी कनि कि मूं वरी नंढड़ी खे डिपोर्ट कनि हाणे हिन जे मथे अलाए छा आहे छा कयो आहे मुंहिंजी नंढड़ी त सफ़ा मासूम आई मन जी ॻाल्हि आहे कॾहिं अॼु ताईं कॉलेज अकेली न वई आहे हाणे पाण ॿुधायो एॾो सफ़र कीअं पाण कंदी अकेली
अवां चओ पिया तव्हांजी नींगरी नाबालिग आहे, उहा शादी नथी करे सघे, उनजो कार्ड बि जाली ठाराए वियो। माइनर आहे, मुंहिंजा जानी माइनर आहे, बिल्कुलु माइनर आहे। केतिरी उमिरि आहे अवांजी न्याणी जी? 18 साल। 18 साल अवांजी न्याणी जी उमिरि आहे ऐं अवां चओ पिया त उनखे ज़बरदस्ती अगवा कयो वियो आहे। समीर अंसारी सां अवांजो पहिरियां को बि राब्तो न हुयो, अगवा थियण खां पोइ ई अवांखे ख़बर पई? जी जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, हीअ अल्लाह थो ॼाणे, को राब्तो न हुयो, को असीं नथा सुञाणूं केरु आहे केरु न आहे। ठीकु आहे सुहेल जीवाणी साहब, महिरबानी अवांजी, अवां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई, असां कोशिशि कंदासीं। मुंहिंजो इवेंट कंदा, वलीमो कंदा मुंहिंजा घर वारा, इन ॻाल्हियुनि में उलझाए एतिरो टाइम इन कढियो। वली मोहम्मद केरु आहे अवां चओ पिया जिन उलझायो इन मामले खे? सुहेल साहब ॿुधो पिया हुआ? नाज़रीन, सुहेल जीवाणी जेको नारी जो वालिद आहे उनजो चवणु आहे त संदसि नारी जेका नींगरी न्याणी उहा 18 सालनि जी आहे, नाबालिग आहे, उहा शादी नथी करे सघे ऐं 4 महीना अॻु जॾहिं उन्हनि FIR दाख़िल कई हुई नींगरी जे गुम थियण जी, त उनजे 12 ॾींहंनि खां पोइ समीर अंसारी जेको नौजवान भारतीय उत्तर प्रदेश जो रहवासी ॿुधाए पियो ऐं हू ॿुधाए पियो त हू ज़मींदार आहिनि ऐं मुस्लमान आहिनि, उन समीर अंसारी सुहेल जीवाणी खे ॿुधायो त हुन इकरा जीवाणी सां पसंदि जो परणो करे छॾियो आहे। निकाहनामो जेको आहे उन वीडियो जे ज़रिए सुहेल जीवाणी खे ॾेखारियो। सुहेल जीवाणी जो चवणो त संदसि न्याणीअ खे अगवा कयो वियो आहे, उनजो कार्ड बि जाली ठाहे करे उनखे कराची मुंतक़िल कयो वियो ऐं कराची खां पोइ नेपाल मुंतक़िल कयो वियो, जंहिंखां पोइ उनखे भारत पहुचायो वियो आहे। संदसि नींगरी जेका आहे न्याणी उहा बेगुनाह आहे, खेसि वतन आंदो वञे ऐं बाज़ियाब करायो वञे। हुन अपील कई आहे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे त परॾेही वज़ारत बि संदसि जी आहे, जंहिं करे बिलावल भुट्टो ज़रदारी मदद करे, सिंध जो वॾो वज़ीर मदद करे। हैदराबाद जे शाही बाज़ार वारे इलाइक़े जा रहवासी आहिनि। इकरा जीवाणी जे हवाले सां भारतीय मीडिया ऐं बेंगलोर पुलिस इहा दावा कई आहे त इकरा लूडो गेम जेका ऑनलाइन गेम आहे उन ते प्यार थियण खां पोइ शादी करण जे लाइ इन भारतीय नौजवान सां मिलण जे लाइ नेपाल पहुती हुई। ॿिए पासे नारीअ सां शादी कंदड़ जेको समीर अंसारी आहे उन इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त हुन नींगरीअ सां नारी सां शादी करे छॾी आहे। हुन निकाहनामो जेको आहे उहो संदसि वालिद सुहेल जीवाणी खे ॾेखारियो हुयो, पर हिन वक़्तु नींगरी जेका आहे इकरा उहा बेंगलोर पुलिस जी हिरासत में आहे। भारतीय मीडिया इहा दावा करे पई त जासूसीअ जे इल्ज़ाम हेठि इकरा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इकरा जे वालिदैन जो चवणु आहे त FIA इन मामले खे ॾिसी रही आहे ऐं उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे इहा उमेदु आहे त उन्हनि जी न्याणी जेका आहे उनखे हुकूमत बाज़ियाब कराइण में कामयाबु थी वेंदी। संदसि न्याणी जेका आहे उहा बेगुनाह आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया। इन मामले जो जेको वकील आहे प्रकाश झमट साहब, उहे असां सां हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते आहिनि। प्रकाश साहब ॿुधो पिया हुआ, वेलकम चऊं पिया खे। थैंक यू सर। प्रकाश साहब, छा मामिलो आहे ही जंहिंजी अवां वकालत कयो पिया? इकरा जीवाणी हिन वक़्तु बेंगलोर पुलिस वटि क़ैद आहे? हाँ जी, कुछ ॾींहं अॻु में पंहिंजो सुहेल जीवाणी मां सां कॉन्टेक्ट कयो त ॿुधायो त मुंहिंजी धीउ अगवा थी वई, FIR थी वई जी, ऐं तंहिंखां पोइ असां ख़बर पई त हू भारत में गिरफ़्तार थी वई इंडिया में। मुंहिंजी पहिरीं एडवाइस हुई मुंहिंजे पेरेंट्स खे त मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स में कॉन्टेक्ट कनि ऐं उन्हनि जे तवसत सां उहो चाहे त मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स ब्रिज थींदी बिटवीन गर्ल ऐं हुननि जा पेरेंट्स। तव्हां हुनजा अफेयर्स करियो त उहो तव्हांखे पंहिंजो अप्रोच ॾियनि ऐं तव्हांजी धीअ जी मदद कनि ऐं तव्हांजी धीअ खे बाज़ाब कराइनि था। केतिरा ॾींहं पहिरियां अवां सां राब्तो कयो हिन जे वारिसनि ऐं अवां इब्तिदाई तौर ते इन मामले में छा कयो आहे? वकील साहब थोरो ॿुधाइजो। मूंखे पहिरीं ॾींहुं जॾहिं छोकिरी सुबुह जो गाइब थी हुई उन वक़्तु ई हुननि मूं सां अप्रोच कयो, मां हुनखे चयो त FIR कटायो जी। पोइ हुननि चयो त को इंडियन नंबर आहे हुन सां कॉन्टेक्ट कयो। मुंहिंजो नंबर जेको आहे तव्हां FIR वारनि खे ॾियो, इहो नंबर FIR वारनि खे ॾियो त उहो जांच कनि इहो नंबर किथे जो आहे। ठीकु आहे। इब्तिदाई तौर पोइ अव्हांखे छा ख़बर पई नंबर जी ट्रेसिंग दौरान? ट्रेसिंग नंबर ख़बर पई असांखे त इहो नंबर जेको आहे सो उत्तर प्रदेश जो नंबर आहे ऐं जेको यूज़ करे थी उहो बेंगलोर में यूज़ थो थिए। ठीकु आहे। हाणे हिन मामले में अॻु भराई छा थी आहे थोरो ॿुधाइजो? मतिलबु अव्हांजी कोशिशुनि खां पोइ FIA बि अव्हां ॿुधायो पिया हिन मामले खे ॾिसे पई? FIR वारनि असांखे दरख़्वास्त वरिती, हुननि जो असां सूमर जे ॾींहुं असां मोकिलींदासीं मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स खे
पर मां उन्हनि खे चयो त तव्हां बरोबरि जेको आहे सो एम्बेसी दिल्ली में जेको कॉन्टेक्ट करियो ऐं जल्द जल्द जेको छोकिरी को तव्हां बाज़ाब करायो। अच्छा, समीर अंसारी जंहिंजो ताल्लुक़ मां ॿुधाए पिया त उनजे मोबाइल नंबर जी ट्रेसिंग मां ख़बर पई त उत्तर प्रदेश जो रहवासी आहे, जेको पंहिंजो पाण खे मुस्लमान बि ॿुधाए पियो, ज़मींदार बि ॿुधाए पियो। उत्तर प्रदेश में इंतज़ामिया सां या FIA जे थ्रू उतां जे ऑफिशियल्स सां को राब्तो करण जी कोशिश कई वई अवां पारां या FIA पारां? को बि राब्तो न थियो असांजे FIA जे थ्रू, को बि राब्तो न थियो। FIA जे थ्रू को बि राब्तो न थियो आहे। पोइ FIA अॻभाई कहिड़ी कई आहे हिन मामले में? अवां इन केस जी पोइवारी कयो पिया? FIA बतौर पेरेंट्स जे त आसरा असांखे ॾींदी रही आहे त असां अॼु मोकिलियूं था, सुभाणे मोकिलियूं था, पर का बि मदद न कई आहे। ठीकु आहे। अदालत में इन हवाले सां अवां पारां कहिड़ी का दरख़्वास्त ॾिनी वई आहे? का अॻभराई थी आहे अदालत में? का ॿुधणी थी आहे हिन मामले जी? असां अदालत में असां त पहिरीं असां अप्रोच करियूं था, जेकॾहिं फॉरेन मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स कुझु न कयो त पोइ असां अदालत में रुजू कंदासीं। मतिलबु अवां हिन मामले जा वकील आहियो, हिन वक़्तु अदालत में अवां कंहिं क़िस्म जी का दरख़्वास्त दाख़िल न कई आहे, का अपील न कई आहे अदालत खे? असांजी अदालत में उहो ई जेका असांजी FIR आहे उहा पेंडिंग आहे, बाक़ी ॿियो अहिड़ो को मामिलो असांखे हींअर अदालत में फ़िलहाल कोन्हे। जेकॾहिं मिनिस्ट्री न कई त पोइ असां अदालत खे रुजू कंदासीं। ठीकु आहे। प्रकाश झमट साहब, महिरबानी मां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, प्रकाश झमट मल जेके वकील आहिनि इन मामले में, उहे ॿुधाइनि पिया त इब्तिदाई तौर ते हुननि खे जीअं ई हुननि FIR दाख़िल कराई नींगरे जे वारसनि जे चवण खां पोइ त हुननि FIA सां राब्तो कयो ऐं उन खां पोइ वारसनि पारां जेको समीर आहे अंसारी, जेको भारतीय नौजवान आहे, उन पारां जे नंबर तां ॻाल्हि ॿोल कई वई हुई, उहो नंबर FIA खे ॾिनो वियो त उनजी ट्रेसिंग मां ख़बर पई त इहो नंबर जेको आहे उहो भारतीय रियासत उत्तर प्रदेश मां कमु करे पियो। समीर जेको आहे उहो पंहिंजो पाण खे मुस्लमान ॿुधाए रहियो ऐं उतां जो ज़मींदार ॿुधाए पियो। FIA इन मामले खे ॾिसे पई, पर अदालत में हिन वक़्त ताईं सवाइ FIR जे ॿियो को मामिलो जेको आहे उहो उनजी अॻभराई न थी आहे। कोशिशि कयूं पिया हिन मामले ते मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर सां ॻाल्हि ॿोल कयूं। नींगरे जे वालिद जो बि इहो चवणो त हुननि परॾेही वज़ारत सां बि राब्तो कयो आहे, अपील कई आहे त उहे जेके आहिनि संदसि नींगरी इकरा खे बाज़ियाब कराइनि। हैदराबाद जे शाही बाज़ार वारे इलाइक़े जा रहवासी आहिनि इकरा जीवाणी, जेका लॻभॻि 4 महीना अॻु पसंदि जो परिणो करण जे लाइ नेपाल पहुती हुई। नेपाल जे रस्ते शादी करण खां पोइ उहे जॾहिं बेंगलोर पहुती त खेसि उते जासूसी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो आहे। नींगरे जे वारसनि पारां फौरी तौर ते FIA सां राब्तो कयो वियो, FIR दाख़िल कराई वई आहे। FIA इन मामले खे ॾिसे पई, पर का अॻभराई जेका आहे उहा हिन वक़्त ताईं न थी सघी आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। नाज़रीन, वुमेन प्रोटेक्शन सेल हैदराबाद जी अॻवान मारवी आवान साहिबा असांखे जॉइन कयो आहे। मारवी साहिबा, अस्सलाम वालेकुम, महिरबानी अवां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कयो पिया। छा चवंदो हिन मामले में? अवां पारां कहिड़ी कोशिशि कई वई आहे इकरा जीवाणी जी बाज़ियाबी जे लाइ? अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी तव्हां टाइम न्यूज़ के इन एडी करंट न्यूज़ के हिकदमि इन ते ॻाल्हि ॿोल करण ते, इनखे हाईलाइट करण ते। सभिनी खां पहिरीं त इहो तमामु कंसर्न जी ॻाल्हि आहे कि असांजी नियाणियूं हीअं डिफरेंट एप्लीकेशन जे ज़रिए ऐं नंढा ॿार पाण में कनेक्ट थी एॾा वॾा वॾा फ़ैसिला खणी था वठनि। ऐं इन वक़्तु FIR दर्ज आहे सिटी थाणे में इन हवाले सां, ऐं इक़दाम करण जी कोशिशि कई थी वञे, छो जो उन्हनि ॿारनि जेको इहो क़दम खयो आहे उहे हाणे इन वक़्तु सेफ हैंड्स में कोन्हनि, ऐं उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ पाकिस्तान जे आला हुक्मराननि खे ऐं सभिनी खे मिली करे कोशिशि करणी पवंदी कि उन्हनि खे वापसि आणियो वञे। अच्छा, अवां जेका ॻाल्हि कयो पिया इन जी त तरदीद कनि पिया इकरा जा वालिदेन। इकरा जो वालिद चए पियो त नींगरीअ खे अगवा कयो वियो आहे, हैदराबाद मां अगवा करे कराची मुंतकिल कयो वियो, पोइ नेपाल पहुचायो वियो। बिल्कुलु, हाणे ॿ राय अचे पई साम्हूं। उनमें हिकिड़ी शइ इहा ई आहे कि न्याणी छो जो ॿार अंडर एज आहे त ऑब्वियसली हो पंहिंजी मर्ज़ी सां त नथो वञी सघे, ऐं अगरि हो कंहिंजी ॻाल्हियुनि में अची करे निकिरी बि वियो आहे त इहो सॼो उन ॿार खे ट्रैप करे करायो वियो आहे। त इनखे असां इन ई
सूरत में वठंदासीं कि उन ॿार खे हुते ट्रैप करे होसि ताईं पुॼायो वियो आहे, छो जो अंडर एज ॿार जो पंहिंजो छा फ़ैसिलो हूंदो या पंहिंजी कहिड़ी कंसेंट असां कंसीडर करे सघूं था कानूनी तौर ते। अच्छा, हाणे मामलो हैदराबाद मां निकिरी करे बॉर्डर पार ताईं पहुतो आहे। मारवी अवान साहिबा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अवान जूं कोशिशूं या टाइम न्यूज़ जूं कोशिशूं तेसि ताईं कारगर साबित न थींदियूं जेसि ताईं हुकूमत इन मामले में कोई एक्शन न वठे। हुकूमत सां को इहो मामलो इन ई लेवल ते अची पहुतो आहे जिते असांखे चाइल्ड ट्रैफिकिंग नज़र अचे पई, जिते असांखे नज़र अचे पियो कि असांजे हिकिड़े मुल्क जो ॿार वञी करे बॉर्डर जे पार पुॻो आहे, हाणे हुनखे वापसि आणण में सिर्फ़ हिकिड़े डिस्ट्रिक्ट लेवल जी पुलिस या डिस्ट्रिक्ट लेवल जे इंसानी हुकूक ते कम करण वारनि जी कोशिशुनि खां मथे जी ॻाल्हि आहे। सभिनी खे मिली करे या नेशनल लेवल ते कोशिश करणी पवंदी ऐं असां इहे डिमांड कयूं था पंहिंजे हुकुमराननि खां कि हिन मामले खे सीरियस वरितो वञे ऐं उन ॿार जेकी त पहुची वई आहे हिन जॻह ते उनखे वापसि आणण में घणा इक़दाम ऐं जल्द कया वञनि। ठीकु आहे, मारवी अवान साहिबा वॾी महिरबानी, अवां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई। सुहेल जीवानी साहिबु, अवां जी वॾी महिरबानी। वकील जेको आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कईसूं। नज़रीन, नींगरी नारी जेका आहे उहा बेंगलोर पुलिस वटि क़ैद आहे। संदसि वालदेन ऐं वमन प्रोटेक्शन सेल पारां अपील कई वई आहे त चाइल्ड ट्रैफिकिंग जो बि मामिलो आहे, तंहिंजे करे हुकूमत जेका आहे फौरी तौर ते एक्शन वठे ऐं नारी खे बाज़ियाब कराए।